पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर हाउस के अगवान सैयद जाहिद हुसैन शाह बुखारी, सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी, वजीर आजम पाकिस्तान पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी सिंध हुकूमत ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई आहे त मीरपुर माथेलो जे मक़तूल सहाफ़ी नसरुल्लाह गनानी के कातिलनि खे गिरफ़्तार कराए शहीद सहाफ़ी जे वारसनि सां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम करण लाइ किरदारु अदा कयो वञे। अहिड़ी अपील हुन लेबर कॉलोनी पीपी ऑफिस सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे कई। जाहिद शाह बुखारी जो चवणु हो त नसरुल्लाह गनानी हिकु बहादुर ऐं हक़ सच जी वाट ते हलण वारो अरडो सहाफ़ी हो, जंहिं पंहिंजी जान जी परवाह न कंदे बि ज़ुल्म, करप्शन ऐं बेक़ाइदगियुनि ख़िलाफ़ कलम जो झंडो बुलंद कयो, पर खेसि ज़ालिमनि पंहिंजे आॾो रुकावट सम्झी क़त्ल कयो। नसरुल्लाह गनानी, जान मोहम्मद महर समेत सिंध जे केतिरनि ई सहाफ़ियुनि खे शहीद कयो वियो आहे, पर उन्हनि जा कातिल कानूनी जकड़ खां परे आहिनि। जाहिद शाह बुखारी चयो त वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध हुकूमत खे नसरुल्लाह गनानी जे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम करण सां गॾु संदन ख़ानदान जी माली सहायता करणु घुरिजे। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची